मातली वारा तशरीफ फरमा है अल्हम्दुलिल्लाह असा साईं के हिन नूरानी स्टेज ते सेवन शरीफ अचण ते दिल जे गहराइन सा भली कार चऊं था अल्हम्दुलिल्लाह क़िबला आलम सा गदे सेवन शरीफ जी मशहूर हस्ती उस्ताद उलमा हजरत अल्लामा साईं मुफ्ती अब्दुल हलीम चन्ना सेवन शरीफ वारा तशरीफ फरमायल असा मुफ्ती साहब ते दिल जे गहराइन सा भली कार चऊं था मुझा दोस्तों सबई मोहब्बत सा वेहो सबई अदब एहतराम सा वेहो सबई पंहिंजी पंहिंजी जगह ते वेहो ना जेके मोहब्बत वारा हो वेही रहो सब मोहब्बत वारा वेही रहो सबई मोहब्बत वारा जिते जिते जगह मिले थी उते वेही रहो अल्लाह 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 अल्हम्दुलिल्लाह ये प्रोग्राम जो तावन हिन सोने प्रोग्राम जो खुसूसी मेजबान हिन शादी हाल जो शेख मंसूर अहमद सुमरो हजरत खलीफा से मोहम्मद इब्राहिम करमी हाफिज जावेद अहमद करमी फकीर अनवर हुसैन करमी अब्दुल हमीद हाले पोटरो मोहम्मद खान सोलंगी रजब सोलंगी दिलनवाज सोलंगी उस्ताद गुल्लन सोलंगी मोहम्मद रहीम हाले पोटरो मोहम्मद रहीम मोहम्मद फकीर अमीर खोखर फकीर मोहम्मद सालेह अया काफी सारा दोस्त आहिन ए साहिब बशीर अहमद हाले पोटरो सब दोस्त वेहो इन सभी दोस्तन नव खत्म शरीफ पढ़ाया है अदा दोस्त वेहो तो साईं जो किताब शुरू थी दो सभी दोस्त वेहो इन्होंने नव खत्म शरीफ पढ़ाया है वे साईं के हवाले कंदासीं इंशाअल्लाह अवल या आखिर साईं दुआ फरमाइंदा सभी मोहब्बत सा वेहो इन वक्त खुसूसी खिताब पीरे तरीक़त रहबर शरीफ हजरत महबूब मुर्शिद दिलबर साईं मातली वाला फरमाए रहा है सभी दोस्त वेहो अल्लाह अदा बेहो हाणे बेहो बेहो सलात शरीफ सलात शरीफ बेहो दा बेहो बाद में पढ़ा दो सलात अब वेजो सब वेजो बा सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه سبحان الله ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين उस्ताद उलमा शेख उल हदीस हज़रत किबला से मुफ्ती अब्दुल हलीम दामत बरकातुहुल आलिया दीगर उलमा किराम सादात इज़्ज़ाम ए मुझे प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों
अल्लाह जे पाक कलाम जा जेकी आयत सगोरी हिन फकीर तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे इन आयत करीमा जे अंदर रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानहू मदीने वारे साईं जे घराने जी पाकीज़गी बयान फरमाई। रब्बे कायनात फरमायो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत। अल्लाह सिर्फ इहो ही चाहे थो ए नबी जे घर वारो तवा का हर अणमणदड़ शे के हटाए छडे वयुतहिरकुम ततहीरा ऐ तवा के पाक बनाए एड़ो पाक जिए पाकीज़गी जो हक आ। अल्लाह न ॻाल्हाइण जो रोज़ो सुभान अल्लाह अल्लाह कंदो सदाई खुश हूंदो थोरो ॻाल्हायो त ख़बर पवे त अॼु सेवण शरीफ़ में अहल बैतन जा हुबदार गॾु थिया। इन्नमा युरीदुल्लाह अल्लाह सिर्फ इहो ही इरादो रखे थो इहो ही चाहे थो ऐं अल्लाह जॾहिं कंहिं शइ जो इरादो कंदो आहे त रब्बे ज़ुल जलाल इन्नमा अमरुहु इज़ा अराद शयअन यक़ूल लहू कुन फयकून। जॾहिं कंहिं शइ जे जोड़ण जो इरादो कंदो आहे को कमु करणु चाहींदो आहे चवंदो आहे कुन थी पवंदो उहा शइ थी पवंदी। अल्लाह जो इरादो ऐं अल्लाह जो अमर कुन कुन चवण सां आसमान ठही विया ज़मीन ठही वियूं फलक फर्श अर्श कुर्सियूं जमादात नबातात जो कुछ ठाही अल्लाह ताला जे अॻियों सिर्फ इहा देरी कुन ऐं अल्लाह ताला जंहिं शइ जो इरादो करे उहा शइ थी रहंदी आहे उनमें न को शक न शुबो आहे। ऐं अल्लाह जॾहिं इरादो कयो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत अल्लाह जो इरादो आहे नबी जे घराणे खे पाक बणाइण। सुभान अल्लाह अल्लाह जो इरादो कयो त मुस्तफा जो घराणो पाक बणजी वियो। मदीने वारे साईं जे घराणे खे रब पाकीज़गी सां नवाज़े छॾियो। हाणे उन्हनि में अगर को कमी या कची ॻोल्हे ऐब या नुक्तचीनी तलाश करे त इहा उन जी कमी आहे उन जी पंहिंजी गलती आहे उन जो पंहिंजो कसूर आहे। मुस्तफा जो घराणो पाक आहे। जो मदीने वारे जो घराणो पाक आहे। जॾहिं इहा आयत सगोरी लथी सही मुस्लिम जे अंदर हदीस आहे मदीने वारे साईं जी घरवारी हज़रत सैयदा उम्मे सलमा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा थी रिवायत करे। बस करे सुभान अल्लाह बस जानी अल्लाह खुश करे सैयदा उम्मे सलमा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा थी रिवायत करे मदीने वारा साईं मुझे हुजरे में मुझे घर में चलवा घर हुआ ओचतो इमाम हसन आयो। सुभान अल्लाह मदीने वारे साईं जे पाक कुल्हन जे मथां व अलैहि मिर्तुन मुरहलुन मिन शअरिन अस्वद कारे रंग जे उन्नमा दास मां ठहियल चादर हुई जेका दिल पर मोहम्मद करीम ओढ़े रखी उहा चादर हुई व अलैहि मिर्तुन मुरहलुन मिन शअरिन अस्वद कारे रंग जी ऐं उन ते कजावन जा निशान ठहियल हुया। अॼु ताईं थर में चादरूं ठहंदियूं आहिनि उन मां दास मां चादरूं ठहंदियूं आहिनि उन में मुख़्तलिफ़ गुल चिट ठाहिया वेंदा आहिनि। मदीने वारे साईं खे उहा चादर पाक पातल हुई जिते
चावन जा निशान छापियल हुया जेडी मल इमाम हसन आयो मदीने वाले ताजदार हसन सोने के पंजी चादर जे हेठा ढकियो वरी थोड़ी देर में इमाम हुसैन आयो मदीने वाले ताजदार सोने हुसैन के भी उन चादर में लपेटो थोड़ी देर में खातून अतहर सैयदतुन निसा फातिमतुज़ ज़हरा आई नबी जी न्याणी अली जी रानी मुस्तफा जी न्याणी अली जी घर धयाणी जन्नत जी मलका सैयदा फातिमतुज़ ज़हरा आई मदीने वाले मीर खातून अतर के भी पंजी चादर में लपेटो वरी थोड़ी देर गुजरी तो मौला अली आयो हैदर करार आयो कातिल कुफार आयो असा सुनन जो पीर आयो मदीने वाले साईं मौला अली के भी उन्हें चादर में ढकियो हाणे चादर हिकड़ी उन्हें जे हेठा मदीने वारो साईं इमाम हसन इमाम हुसैन खातून अतहर मौला अली घणा दिया हिसाब किताब में जरा दिखायो थे पंजन नाम न तो चवण डाया चे घणा घणियूं शख्सियतूं ॻाल्हायो पंज शख्सियतूं इन चादर जे हेठां आयूं मुंहिंजे कुर्बदार करीम ओॾी महिल दुआ जा हथ खयां अल्लाहुम्मा हाउलाए अहली ए मुझा अल्लाह ही थई मुझा घराणो ही थई मुझा अहले बैत ही थई मुझा बेचा ए मुझा मौला ए मुझा करीम रब हिनन का हर पलीती के परे कर हिनन के पाकन पाक बना मदीने वाले मीर दुआ जा हथ खयां अल्लाह जो कुरान जिब्रील जी ज़बान रब जो पैगाम लथोआ इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत हबीब तो दुआ घुरी अल्लाह पे यही चाहे तो तुझे घराने के पाकन पाक बनाए सुभान अल्लाह जडे इया तत्हीर वारी आयत लथी इन पंज शख्सियतुन जी पाकीज़गी रब कुरान में बयान कई उन ॾींहं खां वठी मोमिन चवंदा आहिनि पंज तन पाक सुभान अल्लाह पंज तन पाक सुभान अल्लाह हिकिड़ो मुल्लो पियो चवे पियो जेको चवे पंज तन पाक यो मुनाफिका काफरा बेईमाना पंज तन न चो भला पंज तन पाक आहिनि ॿिया पाक न आहिनि छा दलील इहो पियो ॾिए ओ मिठा असां सुन्नी ईअं चवंदा आहियूं जीअं अल्लाह जे नबीअ सेखारियो आहे असां उहे लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं जेके मदीने वारे मीर सेखारिया आहिनि इन्हनि पंजनि जे लाइ मदीने वारे साईं दुआ घुरी अल्लाह कुरान जी आयत लाथी इन जे करे असां चवंदा आहियूं पंज तन पाक हूअं त नबी जो सारो घराणो पाक आहे मुस्तफा जो घराणो चो पाक आहे हड़ई जो मदीने वारे जो घराणो पाक पर हिनन जी तखसीस आई आहे हिनन के रब उन चादरे ततहीर जो शरफ बख्शे करे मदीने वाले साईं जी दुआ जे बरकत सां अल्लाह ताला मुस्तफा करीम जे हिन खास घराने के खास पाकीज़गी सां नवाज़े छड़ियो जो सल्लल्लाहु अलैहि
इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी, इमाम अहमद बिन हंबल पंजे मुस्नद में रिवायत आंदी, सुनन नसाई में, इब्ने हिब्बान में हजरत हुज़ैफा बिन यमान रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आ। हिकड़े ॾियारे मदीने वारो साईं जलवागर मुस्तफा जी कचहरी रब शलया कचहरी नसीब करे, रब शलयो दीदार नसीब करे। मुझा दोस्तों केड़ा नवे भाग वारा असाबी हुया जिनके मदीने वारे मीर जी कचहरी नसीब थींदी। सुभान अल्लाह। जे ईमान वारे के मुस्तफा जे नाखुन मुबारक जी पुठीअ जो जलवो दीदार हिक घड़ी नसीब थे उन्हें ता दोज़ख जी पाए हराम। पर केड़ा शान हुया, केड़ा भाग हुया इनन असहाबन जा जो मुस्तफा नमाज पढ़ाए। असहाबी मुस्तफा करीम जे पुठियां बीचन पुठिए हिन इमाम दे। मदीने वारो साईं जंग ते हले कमांडर इन चीफ मोहम्मद करीम हुजे ऐं इन लश्कर जा सिपाही असहाबी हुजे। ओ मवाली थोरो कन खोले, ओ मवाली पंहिंजे ज़ुबान खे लगाम ॾे। मुस्तफा जे असहाबन जे लाइ घटि वधि न ॻाल्हाइजांइ। इहे अल्लाह जा चूंडियल आहिनि, इहे अल्लाह जा पसंद कयल आहिनि। रब असहाबन खे चूंडे चूंडे मुस्तफा जो यार बणायो। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों हजरत हुज़ैफा बिन यमान तो चवे त मदीने वारे साईं जी कचहरी हिकिड़ो अचण वारो आयो मुस्तफा सां मिलियो। कुछ मदीने वारे साईं जे कन में का ॻाल्हि चयईं वरी हलियो वियो। सरकार निहारे फरमायो त ही जेको आयो तव्हां ॾिठो हिन खे? असां जो हा या रसूल अल्लाह ॾिठोसीं। जेको तव्हां सां मिलियो इएं मिलियो जीअं मुरीद पंहिंजे मुर्शिद सां मिलंदो आहे, जीअं शागिर्द पंहिंजे उस्ताद सां अदब सां मिलंदो आहे। साईं फरमायो सुञातव केरु हुयो? अर्ज़ कयूं या रसूल अल्लाह सां सुञातोसीं न। मदीने जो हुजे हा त ज़रूर सुञाणूं हा, आस पास जो हुजे हा त सुञाणूं हा। हुयो ओपरो हुयो नओं पर असां उनखे सुञाणूं न पिया। पर उनजो अचणो मिलणो अदब करणो खीकारणो भली कार तव्हांजो चवणु ऐं महबूब तव्हांखे उनजो कन में कुझु ॻाल्हाइण हर सभु कुझु ॾिठोसीं पे। साईं फरमायो इहो दुनिया जो इंसान न हुयो, इहो अल्लाह जो आसमाननि जो मलाइक हुयो। तुझे मुझे कुल्हन ते मलाइक वेठा आहिनि कोन? भला ॾिठो अथव मलाइकनि खे? तव्हां जिन बि कोन ॾिठा। जे ॾिसो त वरी राति जो ख़ुदा करे निंड अची वियो। तो जिन बि न ॾिठा आहिनि, तो मलाइक बि न ॾिठा आहिनि। पर जेकी मुस्तफा जे कचहरी में वेहनि निगाहे नबूवत जिन ते पवे उहे इंसाननि खे बि ॾिसनि त मलाइकनि खे बि ॾिसनि। मालूम छो त तुंहिंजी मुंहिंजी नज़र ॿी आहे, असहाबनि जी निगाह ॿी आहे। जे शागिर्द जी निगाह एतिरी कार आवरा जेका मलाइकनि खे ॾिसे थी त ख़ुदि मदीने वारे जी निगाह छा हूंदी? सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था हुव
मलकुम मिनल मलाइकते लम यहबित इलल अर्द क़त क़ब्ल हाज़िहिल लैल। अज रात खां अॻ में इहो मलाइको आसमाननि तां कॾहिं न लथो हुयो, कॾहिं ज़मीन ते न आयो हुयो। रब खे पियो अर्ज़ करे मौला जे मोहम्मद ते सलातूं तो पढ़ा, इजाज़त दे त मुस्तफा जो दीदार भी करे अचो। सुभान अल्लाह। सेवण वारा आशिक दुआ था गुरन मौला मदीनो ॾेखारे पोइ भली मारे। सुभान अल्लाह। ए सेवण में आशिक हिते मदीने वारे जे दीदार जे लाइ रोअन था, तड़पन था, दुआऊं था घुरन। ओ मलाइका उभन वारा उहे बि दुआऊं था घुरन मौला मदीने वारे जो दीदार करा। आहे न शान मदीने वारे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो इन मलाइका साईं फरमाइनि था अल्लाह के पे अर्ज़ कया मौला मूंखे मदीने वारे जो मुखड़ो ॾेखार। साईं दीदार जंहिं दीदार कयो हिकु झलक मुस्तफा जे मुखड़े खे ॾिठो सारी ज़िंदगी न विसरंदो। मुंहिंजा दोस्तो आशिक हीअं चवंदा आहिनि मुलाकात हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई, साडा हज अकबरी दीद हो गई। तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई। अल्लाह करे शरा सभिनी के मुस्तफा आमीन आमीन। मलाइक तो अर्ज करे या रसूल अल्लाह मां रब के अर्ज पे कया त मौला मूंखे मदीने वारे जो दीदार कराए। अज मुझी इल्तिजा अखाणी रब फरमायो ए मलाइक वञ मदीने वारे जो दीदार करे आ, मुझे मुस्तफा के मुझा सलाम चइजो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाय हाय अल्लाह खुद सलाम, अल्लाह खुद सलाम। अल्लाहुम्मा अंत सलाम व मिनका सलाम व इलैका यरजू सलाम। सलाम अल्लाह पाना ऐं उहो रब खुद मदीने वारे मीर ते सलाम तो मोकले। साईं फरमाइनि था इस्तअज़न रब्बहू अन युसल्लिम अलैया। इन मलाइक रब के अर्ज कयो मौला इजाजत दे त मदीने वारे के मां बि सलाम करे अचा। जेके तू बि सलाम थो करी, जेते तू बि सलातूं थो मोकिली, तुंहिंजा मलाइक बि जंहिंखे सलातूं ऐं सलाम था मोकिलनि इजाज़त ॾे त मां बि उन सोने के सलाम रूबरू करे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हूअं त हितों सलाम करन त मदीने में पहुचे। सुनन अबू दाऊद में हदीस आहे मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैया इल्ला बलगनी सौतू। सुभान अल्लाह। जो मुसलमान मुझे सलाम थो करे उन जो आवाज मुंह ताईं पहुचे थो। हितों वारो सलाम भी पहुचे तो पर मदीने में वही रूबरू सलाम। मन सल्ला अलैया इंद कबरी समेतहू, जेको मुंहिंजी मज़ार वटि अचे सलाम थो करे मां पाण पंहिंजे कननि सां ॿुधां थो। सुभान अल्लाह। मलाइक अर्ज़ कयो मौला मोकल ॾे त मुस्तफा खे तू बदू रूबरू आमो साम्हूं ज़ियारत भी कयां सलाम भी कयां। रब फरमायुसि ओ मलाइक वञ मुंहिंजे महबूब खे मुंहिंजा सलाम भी चओ ऐं पोइ मुंहिंजो पैगाम भी पहुचाईसि, मुंहिंजो न्यापो भी ॾींसि।
सेवण वारा वो न्यापो तव्हां ॿुधंदो इहो मलाइक जेको आयो खणी सुभान अल्लाह कहिड़ो न्यापो हुयो रब फरमायो ओ मलाइक सगोरा मुंहिंजे नबी खे पैगाम ॾिजाए अनल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नत सुभान अल्लाह मुझे नबी के वनी चओ बच्चा तू जाहिन हसन ऐं हुसैन इन्हनि खे मूं जन्नत जे जवाननि जो सरदार बणायो जन्नत जा सरदार जन्नत जा सरदार हिने हिते क़ौमुनि जा सरदार आहिनि हे राहे पुटनि जो सरदार अदा हे चंडनि जो सरदार हे खुसनि जो सरदार हे मवालनि जो चङो हिते हर कंहिंजा सरदार जुदा आहिनि पर जन्नत में सभई चुरतुन मुर्तुन कहला नौजवान गफूर मुछुनि जी सावल 17 साल उमिरि मुंहिंजा दोस्तो सभई गफूर जवानी में हूंदा साईं फरमाइनि था जन्नत जे जवाननि जा सरदार हसन ऐं हुसैन मदीने वारो साईं चवे त मुंहिंजो हसन हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार अल्लाह चवे त हसन हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार हिते हिकिड़ो निभागो आहे हिते हिकिड़ो चंड्रो आहे जेको चए थो हुसैन नाहक ते हो यज़ीद हक़ ते यज़ीद जी वकालत थो करे यज़ीद के हक़ जो अमीरुल मोमिनीन थो कोठे इमाम हुसैन खे बाग़ी थो सॾे लुटेरो थो सॾे मालूम थियो त इहो क़ुरान जो मुनकिर आहे इहो रसूल जे हदीस जो मुनकिर आहे जेको यज़ीद जो साथारी आहे इहो क़ुरान ऐं हदीस जो मुनकिर आहे हिकिड़ी दुआ खणी घुरूं त जंहिंजी मज़ी जंहिंजी मोहब्बत यज़ीद सां अल्लाह उनखे यज़ीद सां उतारे जंहिंजी मोहब्बत हुसैन सां अल्लाह उनखे हुसैन मौला सां सभिनी खे उन सां गॾु उथारजे जंहिंजी सां मोहब्बत हे मुंहिंजा मौला तूं ॼाणी थो हीअ सारी जमायत हुसैन जा हुबदार आहियूं जेके हुसैन जा हुबदार हथ मथे खणो लिस्ट ठहंदी या लिस्ट मदीने में वेंदी आए हुसैन सां मोहब्बत सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो मलाइक थो अर्ज़ करे या रसूल अल्लाह ॻाल्हि हिते तंग न थी रब फरमायो व अन्न फातिमत सय्यदतु निसाए अहलिल जन्नत आसमानी पैगाम आयो या रसूल अल्लाह तुझी न्याणी फातिमा जन्नत जे हड़मी औरतुनि जी सरदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह हसन हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार फातिमतु ज़हरा जन्नत जे औरतुनि जी सरदार अली वलियनि जो सरदार मुंहिंजो नबी नबियनि जो सरदार इहे 5 सरदार शख्सियतूं जंहिंखे असां सॾियूं था 5 तन सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो मदीने वारे साईं फरमायो चो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या इमाम तबरानी मुअज्जम कबीर में इमाम हैसमी
मजमऊ ज़वाइद में रिवायत आंदी हिकड़े ॾियारे खातून जन्नत फातिमा ज़हरा पंहिंजे नंढड़नि ॿिन्ही बच्चन खे कच्छ में खयो एक पासे हसन बे पासे हुसैन ॿिन्ही शहजादनि खे खणी मदीने वारे साईं जी ख़िदमत में सुभान अल्लाह बाबा साईं न्याणियूं पंहिंजे अबे सां अंगल कंदियूं आहिनि न्याणियूं पंहिंजे अबे खे फरमाइशूं कंदियूं आहिनि अर्ज़ थी करे बाबा साईं पंहिंजा ॿई बचड़ा अव्हां जी ख़िदमत में खणी आई आहियां हिननि खे कुझु ॾियो तोखे रब ॿिन्ही जहाननि जी बादशाही ॾिनी आहे साईं फरमाइता ऊतीत बिमफातीह समावात वल अर्द ज़मीन में आसमान जूं कुंजूं रब मुंहिंजे हथ में ॾेई छॾियूं आहिनि जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस आहे अल करामत वल मफातीह यौमइज़िन बियदी इज़तूं मुंहिंजे हथ में कुंजूं रब जे खज़ाननि जूं मुंहिंजे हथ में सुभान अल्लाह इज़तूं मुस्तफ़ा जे हथ में रब ॾींदो जन्नत जूं रब जे खज़ाननि जूं कुंजूं मदीने वारे जे हथ में मिलंदियूं हबीब हाणे जेके वणे जेका जे विराए सुभान अल्लाह साईं थी अर्ज़ करे बाबा साईं रब तोखे सब खज़ाना ॾेई छॾिया आहिनि काइनात जो कारणी तूं रब जे खज़ाननि जो कासिम तूं वंडींदड़ तूं मां पंहिंजा बच्चा खणी आई आहियां हिननि खे का वंड ॾे सुभान अल्लाह मुरीद चवंदा मुर्शिद खे साईं को वंडड़ो मिलाए जाए सुभान अल्लाह मदीने वारे मीर वटि पंहिंजी न्याणी अर्ज़ थी करे बाबा साईं मुंहिंजे बच्चन खे कुझु वंड ॾे साईं फरमाइनि था ओ फातिमा बच्चा वठी आई हाणे मां बि इन्हनि खे माला माल थो कयां जे हुजूर चाहे ना बादशाही देना चाहे ना खजाना देना चाहे ना दौलत देना मिल्कियत देना जो बणी सो देना पर मदीने वाले साईं पंहिंजे बच्चन खे छा ॾिनो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह खुरण वारी लाडली न्याणिया ॾियण वारो सखियुनि जो सरदार ॾिनई त छा ॾिनई साईं फरमाइनि था अम्मा हसनुन फलहू हैबती व सुअददी ए फातिमा हसन खे मां पंहिंजी हैबत पंहिंजो वकार पंहिंजी सरदारी हसन खे थो ॾियां सुभान अल्लाह व अम्मा हुसैन फइन्न लहू जरअती व जूती ओ फातिमा तुंहिंजे नंढड़े हुसैन खे मां मोहम्मद करीम पंहिंजी जुर्रत दिलेरी बहादुरी ऐं पंहिंजी सखावत हुसैन खे थो ॾियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह खुदा जाने तो हसनैन खे रब ॿिन्ही जहाननि जी दौलत ॾेई छॾी अॼु नादान थो चवे त हुसैन जो निकिरणु कुर्सी जे लाइ हुयो दौलत जे लाइ हुयो ओ नादान ओ बदबख्त बदनसीब मुस्तफा जे घराणे ते इल्ज़ाम न मणींदो कर सरदारी त हिननि जे घर जी शइ हुई बादशाही त हिननि जे घर जी शइ हुई दौलत हिननि जे हथ जी मेर हुई इब्न असाकिर थो रिवायत आणे हिकिड़े ॾियारे इमाम हसन जे घर में 3 ॾींहं फाको थी वियो 3 ॾींहं तवण न थी चुल्ह न गरम थी 3 ॾींहं साईं जी पानी हुई फिद नालोस चांदी जो टुकड़ो घर में रखियोसि खणी आई चई ओ सोना हसन तव्हांजे घर में 3 ॾींहंनि खां वठी फाको आहे मां सही न थी सघां मुंहिंजे घर में हीअ चांदी हुई खणी आई आहियां हिन खे विकिणी हिन मां अटो वठो बच्चनि खे खारायो साईं फरमाइनि था ओ फिदा
मुहम्मद दा बच्चा मजबूरी जे करे फाको था कटन न असां त पंहिंजे नाने जी सुन्नत दा अदा कयो सुभान अल्लाह ये चई पाण पंहिंजी लत ज़मीन ते हयूं पैर मुबारक धरती ते हयूं खुदा जो कसम इब्ने असाकिर तो लिखे घर जी सॼी ज़मीन सोन बणदी वई सुभान अल्लाह पैर लगा कदम धरती ते लगो धरती सोन जी बणदी वई ओ मिठा हिननि खे त मदीने वारे साईं माला माल करे छॾियो हुयो ये मुल्लो पाण जो बुखियो आहे न दौलत जो पैसे जो कुर्सी जो त उन पाक घराणे ने बि उहे इल्ज़ाम थो मणे मुंहिंजो हुसैन कुर्सी लाइ न निकितो हो इक़्तिदार लाइ न निकितो हो खुदा जो कसम नाने जे दीन जी मुहाफ़त सुभान अल्लाह जेकॾहिं इमाम हुसैन चाहे लत हणे त करबला जी सारी जमीन पानी पानी नहरूं आहे पूरे ध्यान कयो इब्राहिम जो बच्चो इब्राहिम जो पुटड़ो खलीलुर रहमान जो शहजादो इस्माइल ज़बीउल्लाह नंढड़ो ॿारड़ो अथनि पिया का अबो छॾियो इंदम फी वादिल ग़ैर ज़ी ज़रइन इंद बैतिकल मुहर्रम पाक घर बैतुल्लाह जे पासे में इस्माइल के बीबी हाजरा के छॾे मोटियो हज़रत इस्माइल जा पैर बार जा पैर केतिरा नाज़ुक हूंदा गुलाब जे गुलनि जहिड़ियूं खुड़ियूं हीअं जो मक्के जी पथरेली ज़मीन ते खुड़ी जो हुई त पाणी जो चश्मो कुंभ ॾेई निकिरी पियो पाणी हीअं ॿाहिरि वही हलण लॻो बीबी मरियम जो सफ़ा मरवे खां मोटी ॾिसे त इस्माइल जे खुड़ी लॻण सां पाणी जो चश्मो वही पियो आहे पाणी वहियो पियो वञे पलटजंदो पियो वञे ॻंढो ॾेई चई ज़म ज़म बीह 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 जे बीह बीह न चवे हा इहो पाणी धरती खे ॿोड़े छॾे हा इब्राहिम जे बच्चे जा कदम लगा पर खुदा जाने मुहम्मद मुस्तफा जे बच्चे हुसैन जा कदम हसन जा कदम जे लगने धरती सोन बणजी पवे जे हुसैन कदम हणे हा त फुरात जहिड़ियूं 20 नहरूं वहाए सघियो थे मुझो हुसैन मजबूर न हुयो मुझो हुसैन मजबूर न हुयो हुसैन त पंहिंजे नाने जे दीन बचाइण जे लाइ निकितो हुयो जेकॾहिं इमाम हुसैन चाहे हा हीअं आंगुर जो इशारो करे हा ओ बवाली कन कोन्हे इमाम हुसैन जी मजबूरियूं तो बयान करी मुझो हुसैन मजबूर न आहे हुसैन मुख्तार हुसैन पावरफुल हुसैन ताकत वारो सुभान अल्लाह हुसैन जो बच्चो बच्चे जो बच्चो उने जो बच्चो हजरत मोहम्मद गौस कवालियारी हिंदुस्तान में कवालियार जो इलाइको आहे हजरत मोहम्मद गौस इमाम हुसैन जी को 10 या 15 पीढ़ी में बच्चो आहे साईं जो हजरत मोहम्मद गौस कवालियारी बच्चा बच्चो वञे पियो काफिले ते धाड़ेलनि हमलो कयो काफिले में उठ विया घोड़ा विया सामान हुयो सभु फुरींदा विया हजरत मोहम्मद गौस बीठो ॾिसे वो पिया फुरनि बीठो ॾिसे थोड़ो हुजे वॾी उमिरि वारो लठ ते हीअं थाली रखियूं ॾिसे बीठो धाड़ेल पिया फुरनि ॾिसे बीठो फुरींदा विया लुटींदा विया मुंहिंजा दोस्तो हजरत मोहम्मद गौस कवालियारी जी
बीबी हवेली जा माण्हू गॾु हुया न्याणियूं बीबियूं उहे बि गॾु हुयूं ज़ालिम न्याणियुनि खे बि फुरींदा विया उन्हनि जा ज़ेवर फुरींदा विया हज़रत मोहम्मद गौस जी नंढड़ी ॾोहटरी हुई छा ॾोहटरी नंढड़ी उन जे कननि में वालियूं पातल हुयूं हिकिड़े धारे लाहिण जी कोशिशि कई त लहनि न पियो ज़ालिम हुयो खंजर कढी न्याणी जो कन्नु कपी सी वालियूं लाहींदे देर थींदी कन्नु कपिया थो पोइ वालियूं कढी वठंदी कन्नु कटी वरी ॿियो कन्नु कटी मोहम्मद गौस वालियारी ॾिसे बीठो जेॾी महिल न्याणीअ जा कन कपिया हुआ ओॾी महिल न्याणी दाह कई नाना नाना मुंहिंजी ज़ालिम कन कपे विया मोहम्मद गौस जेको सब्र जो पेकर बणियो बीठो हो जेॾी महिल नंढड़ी ॾोहटरी जी दाह ॿुधई हीअं लठ सिधी करे हीअं जो लठ खे घुमायई त सभिनी धाड़ेलनि जूं सिरियूं धड़नि खां बस देर इहा हुई हुसैन जे बच्चन जो बच्चो आहे रुॻे लठ फेरायई त मुंहिंजा दोस्तो उहे सभिनी धाड़ेलनि जा सिर धड़नि खां धार थी विया मुंहिंजो ईमान जे हुसैन इशारो ॾियां त 80,000 लश्कर यज़ीद जो छा हुयो सारी दुनिया ते मुंहिंजे हुसैन जे आंगुर जे इशारे जी मोहताज हुई जे हिकिड़ो इशारो करे हां त यज़ीदी लश्कर जा सिर कलम थी सघिया थे पर हुसैन त दुनिया वारनि खे को सबक पे सेखारियो अल्लाह जे दीन ते अमल करण पे सेखारियो मुंहिंजा दोस्तो हुसैन सोने खे ख़बर हुई त मुंहिंजा हुबदार सॾाइण वारा अहिड़ा बि थींदा नालो मुंहिंजो वठंदा सॾाईंदा मुंहिंजा आशिक सॾाईंदा त असां हुसैनी आहियूं सॾाईंदा अलीअ जा हुबदार आहियूं निमाज़ कोन पढ़ंदा ॾाढियूं कूड़े छॾींदा चोरियूं कंदा ज़िनाऊं कंदा शराब पीअंदा सॾाईंदा हुसैन जा मुरीद मुंहिंजे सुहिणे हुसैन उन खे क़यामत ताईं अचण वारनि नसुलनि खे मुरीदनि खे सबक ॾिनो त हुसैन जो किरदार छा आहे हुसैन जो तरीक़ो मैदान करबला में 10 मुहर्रम जी रात हुई मुझे सुने हुसैन जेॾी महिल सुबुह थियो आहे पंहिंजे पुट पंहिंजे शहज़ादे अली अकबर जी सूरत शबीह मोहम्मद मीर जहिड़ी जेॾी महिल कारे रंग जो पटको ॿधी हीअं ॿाहिरि निकिरंदो हो न मदीने जा माण्हू सम्झंदा ॼण रसूलुल्लाह पाण ॿाहिरि ऐं आवाज़ ॾाढो मिठो अली अकबर जो आवाज़ मिठो फरमाईंदो ओ अली अकबर मुंहिंजे नाने जो पंहिंजो बिलाल हुयो मूं हुसैन जो बिलाल तूं अली अकबर ओ बच्चा हुसैन जा बच्चा अली अकबर हींअर फजर थी वियो आहे तूं पांग चल त मां हुसैन सॼी जमात खे निमाज़ इमाम थी पढ़ाए जेॾी महिल अली अकबर बांग चई आहे अस्सलातु खैरुम मिनन नौम निमाज़ निंड खां भली आहे हुसैनी जमात वारा हड़ई सिफुन में अची बीठा मुंहिंजे आका हुसैन इमाम बणजी निमाज़ वरी जेॾी महिल मैदान जंग सजी वियो हिकु हिकु थींदा साथी कुर्बान थींदा विया रफ़ीक असहाबी कुर्बान थींदा विया तव्हांजो संदन बच्चा अली अकबर अली असगर हज़रत कासिम हज़रत अब्बास अलमबरदार हड़ई हिक ॿिए पुठियां शहादत माणींदा विया जेॾी महिल सिज लड़ियो आहे जुमे जो ॾींहुं हुयो ओॾी महिल जेॾी महिल सिज लड़ियो आहे साईं जन हबीब बिन मज़ाहिर खे फरमायो हबीब चईन जंग रोकियो मां हुसैन निमाज़ पढ़ण थो चाहियां ॿी रिवायत में आहे त जेॾी महिल इमाम हुसैन जंग
जे मैदान में निकता हिकड़े हथ में तलवार हुई बे हथ में कुरान हुयो चावियो ऐं अॼु आशिक सॾाइण वारो हिकड़े हथ में डंडो बे में कूंडो इहो ॿुधारा कंठा कोलाबा जमनियूं मुझा दोस्तों है हुसैन जो हुबदार तो सदाए पर मुझे सुने हुसैन जो किरदार यार जेमल मैदान जंग में निकरन था मदीने वाले साईं जी पग मथे ते पातम पटको मुबारक मालूम चो त पटको बधण हुसैन जी सुन्नत पटको बधण मदीने वाले जी सुन्नत हुसैन के सुहारी हुई मुठ बराबर भिटाई के तो मनो था ना भिटाई के तो मनो था ना भिटाई तो फरमाए दाढ़ी रत रत्या सिदंदत मोचन बुतिया 14 माह चंद्र जी पिड़ में पाकड़िया वाह भिटाई तुझे मंजर कशीदा मां सदके में फरमाया तो मैदान करबला में हुसैन के दाढ़ी हुई पटको बुयो हुसैन जो पटको इए पियो नजर अचे चोबी जो चंड चिमकन अज हुसैनी हुबदार पटके का परे या सजो डी मथो भाड़ो आ केड़े आधार ते केड़े हिसाब में पाण के हुसैनी तो सदा को खुदा ते सही न इमाम हुसैन जी केड़ी गाल को अपनाई है मुरीद हुआ देखो मुर्शिद जे तरीके ते है न आशिक हुआ देखो माशूक दी गाल मने न सुभान अल्लाह सैयद जे पाड़े में एकड़ो रंग सुबह जो थी जो सैयद ता सिर कुर्बान एकड़े दी शाह साहब मथे ते भरी खई जो कि यार मैं सिर कुर्बान करो और आशिक भी डोटे वायरे मुरीद दे रोज जो सिर कुर्बान सैयद है भरी तो वठने किसी मां ता दब में अरे भरी वठ के जिन दब में बिठो भाई वो दबाया बेदबिया चयो न मने फरमान न मने यो केड़ो मुरीद सरगो तू हुसैनी मुरीद सदाई दो नमाज तू न पढ़ी पटको तो वटको ने कुरान की तिलावत में कोने जिक्र तो में कोने केड़े हिसाब में पाण के हुसैनी तो सदाई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेरी मल मुझे सोने हुसैन मैदान करबला दे हलो मथे ते पग न पवी बधन मौला अली जी तलवार हथ में थी सुभान अल्लाह इमाम हसन जो पटको चेल सा बधे सुभान अल्लाह हजरत सैयदना अमीर हमजे वाली जिरह खई हिकड़े हथ में तलवार हुई बे हथ में कुरान गलो चावयो हथ में कुरान ज़बान ते ही आयत हुई इन वलियल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब व हुवा यतवल्लस सालिहीन सुभान अल्लाह हुसैन तुझो कुरान पढ़ मुझो वारिस मुझो अल्लाह हो जे हे किताब नाज़िल कयो वो रब मुझो वारिस आ वो ही सालिहन जो वारिस अल्लाह हुई है या आयत पढ़ी नितो आ जिनमल जंग जे मैदान में आयो यजीद दे मथा खुदा जो कहर पड़जी कड़कियो जे पासे वने पियो यजीद दे लश्कर जो कंथियूं केराईंदो पियो वने धूड़ हुई करबला जी वारियासी धरती किरतु गुबार हुयो खबर न पई पे त हुसैन केड़े पासे आ बस इहा खबर पई पे जादे यजीद जो रड़ियो रंभू पियो थियने खबर पई पे त हैदर जो बच्चो हिन पासे पहुतो यजीदी खुद पिया चवन वाह हुसैन तुझी बहादुरी वाह हुसैन तुझी दिलेरी जो मदीने वाले मीर के खातून जन्नत चो या रसूल अल्लाह मुझे बच्चे के कुछ पे साईं फरमायो फइन्न लहू जुरअती वजूदी मुझी बहादुरी हुसैन के तो दिया मुझी सखावत हुसैन के सुभान अल्लाह मुझा दोस्तों यजीद के जहन्नम रसाई हो गयो ताज हिकड़ो तीर पेशानी में लगुस जिनमल पेशानी में आका हुसैन के तीर चुभ्यो आ खून निकतो आ दाढ़ी मुबारक
चेहरो मुबारक रत में रंगीन थियो पंहिंजे हथ पंहिंजी मुठ में वो रत वरते ही आसमान ॾे उछलायो हीअं खून हुसैन जो आसमान ॾे उछलाए ऐं इहा सूरह यासीन जी आयत पिया पढ़नि काल या लैत क़ौमी यअलमून बिमा गफ़र ली रब्बी वजअलनी मिनल मुकरमीन। आओ जे हिन क़ौम खे ख़बर पए त मुंहिंजो शान छा मुंहिंजो मक़ाम छा आहे मुंहिंजे रब मूंखे कीअं नवाज़ियो आहे हिन खे ख़बर ई कान्हे का त मां हुसैन कहिड़ी शइ अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्तो ओॾी महिल बि क़ुरान हुयो पोइ हिकिड़ी रिवायत हीअं थी अचे पाण 121 तीरनि तलवारुनि जा ज़ख़्म लॻिया ज़मीन ते किरिया ज़मीन ते हेठि आया शिमिर सीने ते चढ़ियो ओॾी महिल फरमाईंदा शिमिर पंहिंजे सीने खां कपिड़ो हटाए त कोढ़ जो पग जो अछो निशान नज़र आयो साईं फरमायो मुंहिंजे नाने मुहम्मद सच फरमायो हुयो हिकिड़ो कोढ़ियो कुतो आहे जेको मुंहिंजे अहल बैतन जे खून में वात कोड़े थो ओ ये शिमिर अॼु तूं मुंहिंजो कातिल थियण वारो ही पर थोरी देर मुंहिंजे सीने ते लो मां हुसैन नमाज़ पढ़ा शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे ओ शिमिर हटते हुसैन नमाज पढ़े अल्लाह जे हुजूर में सिर तू मूंखे ॿुधा थधी छांव में वेठो नमाज़ नथो पढ़ी हे तीर वसन था पिया तलवारूं मथो वसन थियूं पियूं उन टाइम ते तुंहिंजो मुर्शिद हुसैन नमाज़ कीअं तूं मुरीद सॾाई पुट नमाज़ छॾण वारो त यज़ीद हुयो नमाज़ छॾण वारो यज़ीद हुयो शराब पीअण वारो यज़ीद हुयो अलविदाया वलिया खण त मां तोखे ॾेखारियां तबरी खण तोखे ॾेखारियां यज़ीद ज़ानी हो यज़ीद शराबी हो यज़ीद नशो कंदो हो यज़ीद छोकिरेबाज़ी कंदो हुयो यज़ीद कुत्ता पालिया हुया तूं कुत्ता धारी वेठो आहीं कुकड़नि जी मेल थो करी ॾांदनि जी गोए थो करी निमाज़ कोन थो पढ़ी सॼो ॾींहुं मथो उखाड़ो आहे सॼो ॾींहुं तुंहिंजे वात में गंदा लफ़्ज़ आहिनि गारियूं आहिनि पराऊं गिलाऊं आहिनि इहो तरीक़ो त यज़ीद वारो हुसैनी तरीक़ो त न आहे सेवण वारा तनकीद नथो कयां हक़ खोले थो ॿुधायां अल्लाह तोखे अक़ुल ॾिनो आहे सम्झ ॾिनी आहे कन खोले ॿुध अल्लाह तोखे अक़ुल सम्झ ॾिनी आहे फ़ैसिले करण जे लाइ फ़ैसिलो तूं पाण कर त हक़ छाहे नाहक़ छाहे सच छाहे कूड़ छाहे ख़ैर छाहे शर छाहे जन्नत वारो रस्तो कहिड़ो आहे जहन्नम वारी वाट कहिड़ी हुसैनी रस्तो जन्नत जो रस्तो आहे ॻाल्हायो हुसैनी रस्तो ऐं यज़ीदी रस्तो जहन्नम जो रस्तो पोइ तव्हांखे हुसैनी रस्तो थो खपे या यज़ीदी भंग त छॾ न नशो त छॾ न भला नथो छॾे सघी फोटा खणी पढ़ी ॾे सुभान अल्लाह कोन वठंदो मुफ़्त में पढ़ी ॾींदो इंशाअल्लाह छुटी वेंदई जान सुभान अल्लाह छॾण पचड़े ने गंदी शयुनि खे जेकॾहिं हुसैनी हुबदार क़ुरान रब जो ज़िक्र कर चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो हुसैन रहबर हुसैन दिलबर हुसैन
में तो सो गंजी चवे हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आहे हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिल पर हुसैन रबर हुसैन बाला हुसैन अजमल हुसैन हुसैन साजे रखी मोहब्बत हुसैन साजे रखी मोहब्बत दुनिया के जन्नत इनाम आए हुसैन हुसैन दिलबर हुसैन आली मकाम हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद वो शरीयत वो तरीकत वो नबवी निजाम आए हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम कॾहिं कुल्हनि ते नबी खयुस पे कॾहिं संदन सिर सुवार मेज़े कॾहिं कुल्हनि ते नबी खयुस पे कॾहिं संदन सिर सुवार मेज़े मके मदीने कॾहिं त करबल मके मदीने कॾहिं त करबल उहो अलैहिस्सलाम साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम अही मुहर्रम ते इहो वाक़ियो थी वियो हाणे 11 मुहर्रम ते मुंहिंजे नबी जे घराणे खे कैदी बणायो सैयदना ज़ैनुल आबिदीन खे ज़ंजीर बधाया सैयदा ज़ैनब साइण खे कैदियाणी बणायो ऐं अॻे शहीदनि जा सिर हुया जेके नेज़नि ते हुया ओॾी महिल बचनि जे दिल ते छा गुज़रंदो हूंदो जेॾी महिल हुसैन जो सिर अॻियो नेज़े ते हूंदो इमाम ज़ैनुल आबिदीन उन यज़ीदी सिपाही जंहिंजे हथ में उहो नेज़ो हो जिते हुसैन जो सिर हो फरमाइनि था यज़ीदी थोड़ी देर जे लाइ मूंखे मुंहिंजे बापे जो सिर दिल चवे थी उनखे चुमड़ियूं ॾियां पर सीने सां लाया यज़ीदी सिपाही चवण लॻो हिकिड़ो शर्त आहे ॾींदुसि पर हिकिड़े शर्त सां जी कहिड़ो चई हुसैन जो सिर तुंहिंजे पेरनि में उछला हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि में लुढ़कनि जी बरसात वसी पई सैयदा ज़ैनब परचाइण लॻी बच्चा हिननि मज़ा तूं कहिड़ी ख़ैर जी उम्मीद थो रखी रज़ीना बिक़ज़ाइल्लाह असां अल्लाह जे रज़ा ते राज़ी आहियूं मुंहिंजा दोस्तो अॻिते वधिया हिकिड़े ॻोठ मंझां बांग जो आवाज़ आयो सैयदा ज़ैनब थी फरमाए ओ यज़ीदियो खुदा रा काफ़िलो रोकियो असांजा हथ
खोलियो तो मुहम्मद जो न्याणियों नमाज पढ़ंदियो अली दा बच्चा नमाज पढ़ एड़े वक्त में नबी दे बच्चन नमाज न छड़ी काफिलो हलंदे कूफे जे बाहरा पोतो सिज नहीं वियो कूफे जा दरवाजा बंद थी विया दारुल इमारत जा दरवाजा बंद थी विया काफिलो अहल बैतन जो बाहर तरसियो जिनमें रात जो कोयो भानु थियो हिकड़ी सफेद नकाब में औरत अचे थी होरिया हलंदी चेहरो नकाब में ढकियल अगते आईया जदी अस्सलाम वालेकुम ए नबी जा ए मोहम्मद करीम जा बचड़ो तव्हां ते सलाम हुजे बीबी ज़ैनब जी फरमाए अम्मा ओ सलाम करण वारी तुझे लफ्ज़न में मोहब्बत मिलिया तो असाल बैतन के प्यार सलाम कयो अमर तू के रही असा पर्दे सुन के छो तो सो सलाम कयो वा औरत चवण लगी त अम्मा मां असुल मदीने जी आहियां मुझो नंढपिण मदीने में गुज़रियो जॾहिं नंढड़ी हूंदी हुयसि सैयदा फातिमा ज़हरा जो अंगण बुहारींदी खातून जन्नत जे तरजी नौकरी हुयसि हिकड़े ॾियारे खातून अतहर अकेली वेठी हुई मां जे पासे में वेठी मांसि मूंखे जी न्याणी उरते आ तोखे हिकड़ी ॻाल्हि चवां थी मुंहिंजी ॻाल्हि मञंदी मूं चयो हाज़िर मां हाज़िर आहियां ज़रूर मञंदसि फरमाई तुझी जिते शादी थी वेंदी जे शहर में तू वेंदी हिकड़ो ॾिहाड़ो थींदो जो मुंहिंजा बच्चा परदेसी मुझा परदेसी बच्चा उन्हें शहर में ही दादी के तुझी शादी थींदी उहे बुखारा हुंदा वो मुझे बच्चन जी तू संभाल रखती उन्होंने पर खोर करनी मुझो अम्मा तो जो हुक्म आखिन ते आ वक्त गुजरी जो मुखों दवा गाल में विसरी वई हुई पर अज जो मुंह बुधो त नबी जो घरानो परदेसी आया मुखे खातून जन्नत जी वसीयत याद अची वई मुझे घर में जेका खाधे जी शइ हुई सखणी आई है खुदारा मुझो ही तोहफो कबूल कयो सैयदा ज़ैनब साइणे उन्हें माई के दुआऊं ॾिनियूं उन्हें जे हक़ में अल्लाह जे दर ते खैरो बरकत जूं इल्तिजाऊं कयूं ऐं पोइ उहा औरत पुछण लॻी अम्मा जॾहिं मां खातून जन्नत जे घर जी ख़िदमत गुज़ारी कंदी हुयसि हिकड़ी नंढड़ी न्याणी हुई जेका बतून जे कच्छ में पलबी हुई फातिमा ज़हरा जी न्याणी संदन गोद में लाल कंदे ॾिसंदी हुयसि उन जो नालो ज़ैनब हुयो भला तव्हां में तमामे का ज़ैनब है सैयदा ज़ैनब जी खिरमा लुढ़क वही प्या बरसात वसी पई ओ मुझे लाए मारूर न कियन हूंदा ओ मुझे ले अपाणा न कियन हूंदा पलव पांध तन जा बिना कियन हूंदा वो मुझे ले अपाणा न कियन हूंदा ओ कयो मिडो केड़ो भले कोट पियड़ो
ईअं न हूंदा मुंहिंजा दोस्तो अहिड़े वक़्त में सैयदा ज़ैनब नमाज़ न छॾी सुहिणे ज़ैनुल आबिदीन नमाज़ न छॾी ख़ुदा ॼाणे मां उहे सभु माग मकान अखियुनि सां ॾिसी आयो करबला ॾिठमि कूफो ॾिठमि दिमश्क ॾिठमि जितो अहल बैतन जो काफ़िलो गुज़रियो आहे उहे जायूं ॾिठमि ख़ुदा ॼाणे उते सभु यादगार मस्जिदूं नज़र आयूं इबादतूं जायूं नज़र ही बीबी ज़ैनब जी यादगार मस्जिद ही बीबी रुकैया जी इबादत वारी जाइ मस्जिद उन्हनि पंहिंजे पुठियों निशान मस्जिदूं छॾियूं पंहिंजो सबक़ पंहिंजो दर्स उम्मत खे दीन वारो क़ुरान वारो सुन्नत वारो तू कीअं थो पाण खे हुसैनी सॾाई कीअं थो तूं आल बैतन जो हक़दार सॾाई जेकॾहिं तोखे आल बैतन सां मुहबत आहे त निमाज़ पढ़ न मस्जिद आबाद कर न अल्लाह जो ज़िक्र कर क़ुरान जी तिलावत कर पोइ तूं सचो मुरीद हुसैन जो सनबे हाँ मिठा रस्ता ॿ हिकिड़ो यज़ीदी रस्तो आहे ॿियो हुसैनी रस्तो आहे सेवण वारा दिल खां पुछी मूंखे जवाबु ॾे तोखे कहिड़ो रस्तो वणे थो हथ हेठि कयो मूंखे सोचे सोचे जवाबु ॾिजो तकड़ न कजो जन खे यज़ीदी रस्तो वणे थो ज़ोत मथे खणे कंहिंखे कोन थो भला जन खे हुसैनी रस्तो वणे हुसैनी रस्तो वणे हाँ जेकॾहिं हुसैनी रस्तो वणे थो अॼु वाइदो कयो निमाज़ न छॾे मस्जिद आबाद कबी अल्लाह जो ज़िक्र कबो क़ुरान सां दिलि लाइ बि पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो बच्चनि खे दीन जो इल्मु पढ़ायो दीनी मदरसनि में बच्चनि खे छॾियो त दीन जो इल्मु सिखनि ऐं पिराइनि तव्हां भाग वारा आहियो तव्हांजे शहर में उस्तादुल उलमा हज़रत क़िबला साईं मुफ्ती अब्दुल हलीम साईं जो अज़ीम मदरसो आहे पंहिंजे बच्चनि खे छॾियो बन्ने ते ॿार अथव बच्चनि खे छॾियो त क़ुरान पढ़नि दीन जो इल्मु पढ़नि इल्मु सिखनि मुंहिंजा दोस्तो पंहिंजे महबूब जा सचा आशिक़ थियो इमाम हुसैन जा मौला अली जा सचा हुबदार थियो जेकॾहिं तव्हां इहा वाट वठंदो हिते बि वाह वाह हुते बि वाह ख़ुदा ॼाणे थो ॿिन्ही जहाननि में रब तव्हांजा बेड़ा पार करे छॾींदो मुंहिंजे महबूब जे बच्चनि जा सचा हुबदार थी बकिया ज़िंदगी जेका बची आहे न इहा इन ग़ुलामी में पूरी थिए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन हिकिड़ो भेरो सूरह फातिहा 11 ऐं ॿियो जेको पाक कलाम पढ़ियो वियो आहे इहो सभु करबला जे शहीदनि जे रूहनि खे ईसार सवाब कंदासीं कुल शरीफ़ पढ़ो